दौलतपुर सिफर मां ख़बर शामिल कयूं था। फ़कीर हक़नवाज़ कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ त दौलतपुर सिफर जे बेजो थाणी जे हद ॻोठ दीनू मशीन जे रवासी फ़िदा हुसैन ओठो बेजो थाणी ते 25/9/2022 ते FIR दाख़िल कराई हुई त जंहिंमें हिन केस में ॼाणायो आहे त मुंहिंजी घरवारी अमीना धीअ पीर बशको भुट्टो वेठल असुल इलाइक़े अबु चौकी मदीना कॉलोनी में रहंदड़ आहे, जंहिंसां मूं 2001 में शादी कई, जंहिंमां मूंखे हिकु पुटु अली उर्फ़ ओठो आहे। जॾहिं त घरवारी अर्द बणत तां अॼुकल्ह 3 सालनि खां मूं घरवारी खां तलाक वरिती, जंहिंमां मुंहिंजो पुटु अली जेको पंहिंजे अमर जे चवण ते असां सां न ठहंदो हुयो, जेको 18/9/2022 ते मेराण कार में शाम जो अटिकल 6 बजे 2 हथियारबंद वठी मुंहिंजे घर में दाख़िल थी मुंहिंजी धीअ सना खे हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती अगवा करे हलियो वियो। जॾहिं त पंहिंजी घरवारी अमीना खे सुञातो हिकु हथियारबंद जेको मुंहिंजो पुटु अली उर्फ़ ओठो हुयो, जंहिंखे हथ में पिस्टल हुयो, ॿियो हथियारबंद असां न सुञातो ज़रिए मूजिबि ॿुधाए वञे पियो त ॿियो पुट जे विच में मुबीना तौर ते मिल्कियत जो तकरार हलंदड़ हो, जंहिं करे पुटु अली भुट्टो अॻी घरवारी अमीना भुट्टो मां पंहिंजे वालिद फ़िदा हुसैन ओठो जे ॿी घरवारी सुगरा चौहान जे धीअ सना चौहान खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे बलोचिस्तान जे अबु चौकी खणी वियो आहे। मुबीना तौर अगवा थियल नारी सना चौहान अली भुट्टो जी वॻी भेण आहे।